ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم عسى أن يبعثك ربك مقاما محمودا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाईरो हेड़ी शदीद गर्मी में तवा मदीने वाले मीर जी मोहब्बत में कट्ठा थी बैठा है अल्लाह करीम ताके घड़ी घड़ी जो अजर अता फरमाइंदो अजो की महफिल ही तवा जो तकलीफ बर्दाश्त करन क़यामत में ताके कम में वो दिहाड़ो क़यामत वारो अचण वारो वा हिसाब वारो किताब वारो पुछाने वारो लेखे चोके वारो दिहाड़ो जेके खल्क के खालिक जे अग्यां मानुन के मालिक जे अग्यां हाजिर थियण वो दिहाड़ो अल्लाह जी अदालत लगंदी रब फैसले करण वाली जात मालिक जी हुंदी उते न रिश्वत हलंदी न उते सिफारिश हलंदी न उते के भी किस्म जो को पैसो डोकड़ हलंदो जी दुनिया जे कोर्टुन में हलंदो आ वा अदालत वारी कुर्सी ते मुझो अल्लाह पाण वेंदो ऐ हर इंसान के अल्लाह जे हाजिरी में पेश थियणो उन दिहाड़े जेला अल्लाह तबारक व तआला जल शानहू कुरान पाक जो खोड़ सारियूं आयतूं हन नबी पाक सोने सरदार जो बेशुमार हदीसूं हन जन में उन हिसाब किताब में पुछाने जो अल्लाह उन जे हबीब असा के इत्तला में आगाही दिनी आ पर उन क़यामत जे दिहाड़े जो हिकड़ो गोशो तवा जे अग्यां बयान कंदुस हिकड़ी जिहत त उन दिहाड़े ते मानन जो हाल छा हुंदो ऐ उन दिहाड़े ते मदीने वाले साईं जी जात जो शान छा खुदा खुश कंदो जे गाल वणे त चओ सुभान अल्लाह जे बात में मुंग पियल न थव त चओ सुभान अल्लाह अल्लाह कंदो महशर में मदीने वाले जे रहमत जी छपर छाव हुंदव जे नबी जो अज असा मिलाद था मल्हायूं जे हबीब जे अचण जो खुशू था मल्हायूं जे सोने नबी जे आमद जा जश्न था मल्हायूं उन नबी जो शान मान मकाम हिते बि आला है हिन जहान में भी मदीने वारो साईं बेमिसल बेमिसाल आ पर सोने नबी फरमायो त अना सय्यदुन नास यौमल क़ियामा जने क़यामत जो दिहाड़ो थींदो त मां मोहम्मद सभिनी जो सरदार सुभान अल्लाह सरदार त हिते पाहे अगवान सरवान त हिते पाहे पो क़यामत जो छो फरमाए
छो त हिते हज़ारे माण्हू आहिनि जेके सरदारी नथा मञनि चवनि था नबी असां जहिड़ो आहे नबी असां वांगुरु आहे छो था ख़ुशियूं मल्हायो छो था मीलाद मल्हायो एतिराज़ आहिनि इनकार आहिनि पर उहो ॾियारो हूंदो अदालत जो इंसाफ़ जो उन ॾियारे ते सभु माण्हू इकट्ठे हूंदा हर कंहिंखे ख़बर पवंदी त मोहम्मद मीर जो शान छा आहे सुभान अल्लाह बाबा दादा अॻ में गुज़री विया असांजा ॾाढो पढ़ ॾाढो तव्हां मां कंहिं कोन ॾिठो हूंदो तड़ ॾाढो त कंहिं न ॾिठो हूंदो पढ़ ॾाढो कंहिं ॾिठो हुजे उहे जेके अॻे गुज़री विया असांजा अॻियां नसुल वरी असां पंहिंजा पुट ॾिसूं था पोटा ॾिसंदासीं अलाह कंदो पढ़ पोटा बि ॾिसंदा पर पोटनि खां पोइ तव्हांजो नसुल जेको ईंदो उहो असां न ॾिसंदासीं छो त एतिरी उमिरि कोन्हे न अॻियां ॾिठासीं न पोयां ॾिठासीं पर क़यामत जे ॾियारे तव्हांजा अॻियां बि तव्हां सां गॾु पोयां बि तव्हां सां गॾु हे रुगे खुश्क कोन हूंदा रुगे महर कोन हूंदा रुगे सिंधी कोन हूंदा रुगे बलोच कोन हूंदा रुगे पठान पश्तो कोन हूंदा पर पूरी इंसान ज़ात हिकड़े मैदान में इकट्ठे हूंदी ज़मीन ड्रामे जी हूंदी सिज गिराट जेतिरो कदुर मथों बीठल हूंदो पत्थर में माण्हू ईअं पचंदा भुॼंदा पचरंदा ये फुल्ला कणा में टिचकदा मिठा हियर जलसे जी गर्मी आ हवा लगे थी पई अल्लाह जो फजल आ पर ही गर्मी सही न था यार अज तो दिल पर सही ॾाढी देर कई है यार गर्मी ॾाढी आ ही गर्मी घड़ी खन जी सही न था सघूं पर मिठा उहो ही जेको सिज असां के किरोड़े मैल परे किरोड़े में ये जमीन मिट्टी जी पर जने क़यामत जो ॾियारो थींदो ये जमीन मिट्टी जे न हूंदी ड्रामे जी ड्रामो तपंदो ऐं सिज गिराट जेतिरो कदुर मथों बीठल हूंदो तपश थींदी ऐं गरमाश थींदी माण्हू सब किरोड़े अरबे इंसान गॾु हूंदा हिकिड़ी माण्हुनि जी तपश ॿी सिज जी तपश हेठों ड्रामे जी तपश उन ॾियारे ते माण्हू पचंदा भुॼंदा पघर ट्रिमंदो वरी हर माण्हू जे बदन जो पघर उन जे बदन सां चोटियो पियो हूंदो हिते पाणी अचे तो वही वियो न पानी वही वियो न उते वहंदो न हर माण्हू जे बदन जो पघर उन सां चंबड़ियो ऐं जेॾी महिल पाणी गरम थींदो तपंदो तव्हां हिसाब लॻायो उन वक़्त में माण्हुनि जो हाल छा अज कलाक जी गर्मी सिज जी सही न था सघूं ब कलाक वेही न था सघूं उस में काढ़े में माशाअल्लाह हिते त सुहिणो भलो शामियानो लॻो पियो आहे पर ॿाहिरि काढ़े में वञो त 5 मिंट में बीहण ॾुखो लॻंदो पर उन ॾियारे ते छपर न हूंदो छाम न हूंदी अछो न हूंदो शामियानो तंबू न हूंदो ऐं माण्हू ईअं खुले सिज जे हेठां ऐं वो ॾींहुं केॾो हूंदो कुरान फरमाए थो फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना 50,000 साल जो हिकिड़ो ॾियारो 50,000 साल पुट चमड़ में ज़बान सां लफ़्ज़ 16 था लॻनि मदीने वारे साईं जी विलादत के हींअर थिया आहिनि 1,500 साल 1,500 साल घणो ही जेको रबीउल अव्वल आ सोने नबी जे विलादत जो 1500 साल पूरा थिया पर वो हिकड़ो ॾिहाड़ो जेको क़यामत जो हूंदो न 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदो यौम यफिरुल मरअ मिन अखीह भाउ भाउ खां बेज़ार पीउ पुट खां धार मां
चनकांदार यार पंजे यारन का बेजार हर मानू परेशान हुंदो यौम यकूनु नासु कल फराशिल मबसूस मानू इए हुंदा जे पतंग परेशान बत्ती जे मथा दिए जे मथा जे पचंदा हन खामदा हन पर सड़ंदा टंगू सड़ंदियूं मच्छरन जूं इए क़यामत जे ॾिहाड़े मानू पचंदा पजरंदा 50,000 साल तवील ॾिहाड़ो लंबो ॾिहाड़ो बीही थकबा मुझे सोने हबीब जी हदीस सही बुखारी जे अंदर सही मुस्लिम जे अंदर सुनन तिरमिज़ी जे अंदर रिवायत साईं फरमाता यजमउल्लाहु नासल अव्वलीन वल आखिरीन फी सईदिन वाहिद अगन के पोयन के रब हिकड़े मैदान में गॾु कंदो पो युस्मिउहुम मुद्दाई जेको ॻाल्हाईंदो उन जो आवाज़ हड़ई पिया ॿुधंदा जेको माण्हू साम्हूं ईंदो ये अरबे इंसान उनखे ॾिसंदा कंहिंखां कंहिंजी ॻाल्हि लिकी न सघंदी साईं फरमाइनि था वतदनु शम्सु फयबलुगु नास मिनल गम्मे वल करबे मा ला युतीकून वला यहतमिलून माण्हुनि खे उहो ॾींहुं एॾो परेशानी जो हूंदो एॾो ॾुख जो ॾींहुं हूंदो जो पूरी ज़िंदगी में कॾहिं कंहिं बि उहो ॾुख अहिड़ो न ॾिठो हूंदो जहिड़ो क़यामत जे ॾिहाड़ो ॾुखियो हूंदो दर्दनाक हूंदो हैबतनाक हूंदो उन ॾिहाड़े ते फयक़ूलु الناس अला तरौन मा क़द बलगकुम अज तो वडे दुख में वडे गम में वडी मुश्किल में अची विया आहियूं हेड़ो दुख कदे न ॾिठोसीं हेड़ो गम हेड़ी परेशानी हेड़ी गर्मी हेड़ी तपश जिंदगी में न ॾिठीसीं भला हाणे अल्लाह के हली अर्ज़ कयूं हिसाब करे पुछाणो फैसलो करे पो दोज़ख जे या जन्नत जे रब जी मर्जी पर हिसाब न करे न बी थकदी जाए 50,000 साल उप पेरा बींदे थकबा फयतून आदम अलैहिस्सलाम पोए हड़ई मानू गरजी हजरत आदम वटींदा बाबा साईं ओ आदम इंसान जा अब्बा तुझा बच्चायूं हेडे निहार केडी गर्मिया केडो काढ़ोआ केडो गमवा ओ बाबा साईं साथे बाज कर अंत अबुल बशर खलक अल्लाह बियदी व नफख फीक मिर रूही अल्लाह तो के पंजे कुदरत वारे हथन सा ठायो तो में रूह फूकई मलाइकन के हुक्म नहीं तो के सजदा कन एडो शान वारो अब्बो तू बुझी असा हेड़े परेशानी में हुजूं ओ बाबा आदम असा जे लायक रब वट सिफारिश कर तो रब के अर्ज कर इश्फा लना असा जी शफाअत कर असा जी सिफारिश कर अला तरा मानन फीहे अला तरा मा कद बलगना बाबा दिसी न तो असा केडी परेशानी में आया पुत्र तवज्जो मुरे कयो अज तकलीफ इंदिया रोडंदा आयूं बाबे दे पक हुंदिया अब्बो मेहरबानी कंदो रोडंदायूं अम्मड़ में त कुर्बायती अम्मा है अज
जरूर मुझी मदद कंदी मानू जने परेशानी में पचंदा पजरंदा पीका बाहर नसंदा ड्रोड़ी पंजे बाबे आदम साईं जे अग्या अचे आजियूं निजारियो कंदा बाहूं बधंदा हाथ जोड़ींदा बाबा असां ॾाढी परेशानी में आयूं अल्लाह वास्ते असां जी मदद कर فيقول آدم إن ربي قد غضب اليوم غضبا لم يغضب قبله مثله ولن يغضب بعده مثله حضرت آدم چوندو پٹر او مجھا بچہ اج ڏسو نٿا اللہ کے ایڈی کا بڑائی ہے ایڈو نمری واجو کدے نمری نوری کدے نمر اللہ اجو کاوڑ میں آج رب جے جلال جو دریا جوش میں اجو اللہ غصے میں انہو قد نہانی عن الشجر فعصیته نفسی 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 اذهبوا الى غیری مکھے اللہ چھلیو تے دانو نہ کھائے جائے پر मां दाणो खाई बैठो हाणे मां ड्रिजां थो जे मुखों मुंहिंजो रब पुछे त आदम दाणो छो खाधो मां पंहिंजे रब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि पंहिंजे मालिक जे अॻियां मां कहिड़ो कंधु खणंदुसि ए मुंहिंजा बच्चा ए मुंहिंजा पुट अज मुंह में हिम्मत नाहे जो तव्हांजे लाइ ॻाल्हाए सघां अज अल्लाह जे अॻियां मां तव्हांजी सिफारिश करे सघां मुंह में जुर्रत नाहे पर इज़हबू इला नबी के वनी सिफारिशी बनायो पोइ हड़ई मानू फयातून नूहा हड़ई हजरत नूह वटींदा चवंदा या नूह इन्नक अंत अव्वलुर रुसुल ए नूह तू पहिरियों रसूल रब तोखे वॾे शान सां नवाज़ियो अल्लाह तोखे ख़लीफ़ो बणाए पंहिंजे धरती ते मोकिलियो रब तोखे अब्दन शकूरा शुक्रगुज़ार पाने जो लक़ब ॾिनो हुयो अॼु ॾिसी नथो असां केॾी परेशानी में आहियूं तू का अल्लाह वट सिफारिश कर फयकूल इन रब्बी अज़्ज़ व जल क़द ग़ज़बल यौम ग़ज़बा ओ इंसानो नथा ॾिसो अॼु रब एॾो कावड़ियो आहे जो कॾहिं बि अहिड़ो न कावड़ियो मां ॾिजां थो रब मुखां न पुछे त नाफरमान पुट जी सिफारिश छो कई हुई मां न ॻाल्हाईंदुसि मूंखे मुंहिंजे सिर जी नफ़्सी 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 मूंखे मुंहिंजे सिर जो फिक्र आहे मुंहिंजी जान जो फिक्र आहे मां रब सां ॻाल्हाए नथो सघां इज़हबू इला ग़ैरी इज़हबू इब्राहीम वञो इब्राहीम वरी हज़रत इब्राहीम ॾींदा या साॻी गुफ़्तगू थींदी इब्राहीम बि इहो ई जवाब ॾींदो त मां नथो ॻाल्हाए सघां पर हाणे तव्हां वञो अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह वरी मूसा वटींदा मूसा बि जवाब ॾींदो त मां रब सां ॻाल्हाइण जी जुर्रत हिम्मत सत नथो सारे सघां पर वञो तव्हां ईसा रूहुल्लाह वटि हज़रत ईसा वटींदा चवंदो त मां अल्लाह जे अॻियां ॻाल्हाइण जी जुर्रत नथो करे सघां पर ॾस ॾियां थो वञो उन दर ते तव्हांजी ॿेड़ी तरंदी जे अॼु रब सां ॻाल्हाईंदो त मोहम्मद मीर ॻाल्हाईंदो अॼु जेकॾहिं रुठल रब खे परचाईंदो त मोहम्मद मुस्तफ़ा परचाईंदो अॼु जे अल्लाह सां ॻाल्हाईंदो त मदीने वारो मीर ॻाल्हाईंदो ए इंसानो ए माण्हू सभई इज़हबू इला मुहम्मद
वञो वञो मोहम्मद मीर वट वञो सोने मोहम्मद वट वञो फयतून मोहम्मदा पोइ हड़ई गॾिजी सोने मोहम्मद जे अॻियां चे बाहूं बधंदा अर्ज़ कंदा अखियुनि मां लुड़क वहंदा जेके हिते चवंदा आहिनि या रसूल अल्लाह न चओ हिते चवंदा आहिनि नबी खां मदद वठण शिरक आहे अॼु उहे हड़ई गॾिजी मुंहिंजे लजपाल मोहम्मद करीम जे अॻियां ईंदा फयक़ूलून या मोहम्मद अंत रसूलुल्लाह व खातिमुल अंबिया या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल आयो अवां सभिनी नबियन जे पुजाणी वारा आयो वक़द गफर अल्लाह लक मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअखर या रसूल अल्लाह अवां जे अॻियन खे बि रब बख़्शे छॾियो आहे अवां जे पोयन खे बि रब बख़्शे छॾियो आहे इश्क़ालना असांजी सिफारिश कयो अला तरा मानन फीहे अवां ॾिसो था असां केॾी मुश्किल में केॾी परेशानी में आयो पो सरकार फरमाईंदा अनलहा सही जाइ ते पहुतायो अॼु जे अल्लाह सां ॻाल्हाईंदुसि त मां मोहम्मद ॻाल्हाई अॼु जे अल्लाह वटि सिफारिश कंदुसि अॼु जे रुठल रब खे परचाईंदुसि मां मोहम्मद फाती तहतल अर्श साजिदन रब्बी अज़्ज़ व जल्ल साईं फरमाईंदा पोइ मां अल्लाह जे अर्श जे अॻियां सिर सजदे में रखंदुसि सजदे में सिर रखंदुसि सुम्म यफ्तह अल्लाहु अलैहि मिन महामिदिही व हुस्न सनाए अलैहि शैया लम यफ्तहु वला आदिन क़बली वो अल्लाह ताला मुझे लाए ज़बान जा लफ्ज़ खोलींदो मां रब जी एड़ी तारीफ़ कंदुसि एड़ी अल्लाह जी बखान कंदुसि जेका न अॻु कंहिं कई हूंदी न पोइ केरु करे सघंदो मां अल्लाह जी बखान करे सिर सजदे में रखी रब जे अॻियां रोंदुसि ऐं ॿी रिवायत में आ हुज़ूर ईअं रोंदा जो हुज़ूर जे सुॾकण जो आवाज़ मुझे आका जे सुॾकण जो आवाज़ महशर जे मैदान में गूंजण लॻंदो अल्लाह फरमाईंदो महबूब अॼु तुंहिंजे रूह जो ॾींहुं नाहे अॼु तुंहिंजे लुड़कन हारण जो ॾींहुं नाहे तोसां मुंहिंजो वाइदो थियल वल सौफ युतीक रब्बुक फतरदा ॼाण तुंहिंजो रब तोखे ॾींदो ऐं एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे हबीब अॼु तोखे राज़ी करण जो ॾिहाड़ो आहे अॼु तुंहिंजे रोअण जो ॾिहाड़ो नाहे अॼु तुंहिंजे खिलण जो ॾिहाड़ो आहे ओ मुंहिंजा सोना महबूब इरफा रअसक पंहिंजो सिर मुबारक मथे खणो तो तव्हां घुरो मां रब ॾियां वशफा तु शफा तव्हां सिफारिश कंदा वञो मां रब क़बूल कंदो वञा महबूबा जो जीअं तूं चवंदे तीअं मां रब कंदुसि हो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मलाइक मुहम्मद खे सुध ॾींदो अदा ॿुधण साण बाज़ार ईंदो अदा उम्मती उम्मती करे पियो पुकारींदो मदनी जाम मिठो पारे उकारींदो
जाम अछो पारे उकारींदो असांजो तार बेड़ो तारींदो मदनी जाम। रब फरमाए तो हबीब सिर सजदे मां मथे चओ जे चवंदे मां रब कबूल कर। साईं फरमाइनि था फअरफउ रसी पोइ मां पंहिंजो सिर मुबारक सजदे मां खणंदुसि फअकूलु उम्मती या रब उम्मती या रब उम्मती। नबियन जा लफ्ज़ तव्हां ॿुधाओ उन्हनि पे चयो नफ़्सी 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 मुंहिंजो सिर मुंहिंजी जान मुंहिंजी जिंद पर दिल पर नबी चवंदो उम्मती उम्मती उम्मती। ओ मिठा अहिड़ो कुर्बदार करीम असांखे मिलियो आहे अहिड़ो लजपाल महिरबान नबी असांजे पुखे पियो आहे। ॿुधाए त अहिड़े नबी जे अचण जी खुशी कजे एड़े नबी जो मिलाद छो न मल्हायूं उन महबूब जे मिलण ते असां छो न जश्न मल्हायूं। बच्चा नंढा वॾा मर्द न्याणियूं हड़ई मिलाद मल्हायूं जो एॾो कुर्बदार करीम असांखे मिलियो जेको सारे जग जो सहारो साईं मदीने वारो जेको सारे जग जो सहारो उहो घोट मदीने वारो ओ मिली आदम के हुई माफ़ी वरी ॾिसनू अॼ कीअं बेड़ी हुई तरी ओ इब्राहिम जी कीअं बाहि ठरी इहो मुंहिंजे नबीअ जो नारो सारे जग जो सहारो घोट मदीने वारो महशर में सभई स्वाली इंदा पीर पैगंबर ऐं वाली हूंदो शाह शफात जो वाली उहो अहिड़ो अल्लाह जो प्यारो जेको सारे जग जो सहारो घोट मदीने वारो मुख्तार नबी सरदार नबी आहे उम्मत जो आधार नबी गरीबन जो गमख्वार नबी जंहिंखे दर ते सॾे वसवारो जेको सारे जग जो सहारो उहो घोट मदीने वारो वो जेको सारे जग जो सहारो साईं मदीने वारो उन ॾियारे ते मुझे सुने नबीअ खे रब फरमाईंदो हबीब तूं चव मां कबूल कयां तूं घुर मां अता कयां तूं सिफारिश कर मां कबूल कयां फक़ूल उम्मती या रब उम्मती या रब उम्मती या रब उम्मती मुझी मौला मुझी उम्मत फयक़ाल या मोहम्मद अदखिल मिन उम्मतिक मन ला हिसाब अलैहिम मिन अलबाबिल अयमन मिन अबवाबिल जन्नह हबीब पंजी
उम्मती उम्मत मां जंहिंखे चाही बिना पुछा जे बिना हिसाब जे वठ जन्नत जे साॼे दरवाजे मां वठी दाख़िल कर। सुभान अल्लाह। जनते तू हथ रखंदे उन का पुछाणो बिना हिसाब। सुभान अल्लाह। छा जो लेखो छा जो चोखो छा जो हिसाब जेको मदीने वारे ते हथ रख जेते लजपाल नबी पंहिंजे करम ऐं शफ़क़त वारो हथ रखे उनखे न लहर न लोडो न क़यामत जो पुछाणो न हिसाब। वल्लज़ी नफ़्सी बियदिही इन्नमा बैनल मिस्राअैन मिन मसारिल जन्नत कमा बैन मक्कत व हिमयर औ कमा बैन मक्कत व बुसरा। साईं फरमाए त जेॾीमहिल मुंहिंजे गुलामन खे मां सिफारिश करे वठी इजाज़त ॾींदुसि त जन्नत जूं चाउठूं दरवाज़नि जूं पटे छॾी। सुभान अल्लाह। ऐं चाउठनि जे विच में एतिरो मुफ़ासिलो आहे जीअं मक्के ऐं बुसरा जे शहर जे विच में मुफ़ासिलो आहे एॾो हिकिड़ो हिकिड़ो दर वॾो आहे। पर जेॾीमहिल मुंहिंजा उम्मती हलंदा त जन्नत जा दर जूं चाउठूं पटिजी वेंदियूं एॾी रश कंदा हलंदा सभु जन्नत ॾे मुस्तफ़ा जे सदके। सुभान अल्लाह। वो मदीने वाले साईं की तव्हांखे भी शफाअत खपे कंहिंखे शफाअत खपे अल्लाह चाहियो था त सोनो नबी तव्हांजी सिफारिश करे क़यामत जे ॾियारे बेहिसाब जन्नत ॾे वञो। हिकिड़ो कम ज़रूर कयो हिकिड़ो कम कयो जो रात ॾींहुं सुबुह शाम कसरत सां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। सलात पढ़ो इनमें उज़्र न कयो आर न कयो सुस्ती न कयो ग़िफ़लत न कयो खुश्क मूंसां वाइदो कयो भला घणो न तरे घट में घट 300 या 400 इंशाअल्लाह जेको 360 भेरा दुरूद पढ़े न 360 रोज़ानो पाबंदी सां तेसी न मरंदो जेसी मदीने वारे जो दीदार। सुभान अल्लाह। तेसी न मरंदो जेसी जन्नत जूं माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां न ॾिसे। सुभान अल्लाह। ख्वाब में उनखे जन्नत ॾेखारींदा ओ दुरूद पढ़ण वारा ही तुंहिंजी बेइज्जती जी माड़ी। सुभान अल्लाह। जेको दुरूद पढ़ण वारो आहे न उनखे टी ॻाल्हि इहा नेमत मिलंदी जो मरंदो त कलमे सां ईमान सां। सुभान अल्लाह। पोइ अहिड़ो कमु कजे या न कजे कजे या न कजे सुस्त न थी दुरूद में ग़िफ़लत न कर उथे वेठे चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सलात मुझे मिठे नबी जी दुआ बे आए दवा बे आए कठे समूरन मलाइकन सां जा पाण पढ़ंदो खुदा बे आए। सलात मुझे सोने दवा पे आहे दुआ न है मुकर्रर कबा तुम जो सलात पढ़ पियो सजण सदाई
असां के पक्का त थींदी उन जे मुहाब मुश्किल कुशाब आए सलात मुझे सुने नबीअ जी दुआ बि आए सलात पढ़दा ठरे तो सीनो वञे तो दिल मां कतुल थी कीनो अज़ान खां जे पढ़ी तो अग में अज़ान खां अग जे पढ़ त मुनकिर मुनाफिकन ले सज़ा बि सलात मुझे सोने नबीअ जी दवा पे आहे दुआ बि आहे क़यामत जे ॾियारे में मुंहिंजो निजपाल नबी फरमाए थो इन अकरम अकरबकुम इलैया